तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अधु कलाक जी तूफ़ानी बरसात सखर शहर खे ॿोड़े छॾियो आहे। रोड रस्ता तालाब बणिजी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सखर शहर में बरसात सबबु हेठाईअ वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। पाणी घरनि में बि दाख़िल थी वियो आहे। बरसात सबबु पुराणी सखर, दादू चौक, तीर चौक, मिलिट्री रोड, नवगोठ, घंटाघर ऐं ॿिया इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मोरड़ो महर खां। अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर शहर में अधु कलाक जी बरसात शहर जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि उन्हनि खे तलाउनि में तब्दील करे छॾियो आहे ऐं बरसाती पाणी केतिरनि ई जेके घर आहिनि उन्हनि में दाख़िल थी वियो आहे। सखर शहर जो जेको घंटाघर वारो इलाइक़ो आहे, जंहिंखे शहर जी दिलि चयो वेंदो आहे, घंटाघर वटि बि जेको आहे जेको माण्हुनि खे घोरे खां वधीक जेको आहे पाणी दौरान जेको आहे माण्हुनि खे अचे पियो। ऐं जेको पुराणो सखर आहे, नवगोठ आहे, तीर चौक आहे, शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उते जेको आहे बरसाती पाणी तलाउ जी शिकिल अख़्तियार करे वरितो आहे ऐं उनजे बावजूदि जेको आहे इंतिज़ामिया जे तरफ़ां पाणी निकाल करण जे लाइ को बि तहरुक न वरितो वियो आहे। शहरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया खे ख़बर हुई त सामने जूं बरसातूं पवंदियूं, उनजे बावजूदि मकानी इदारनि जा जेके चूंडिजी आयल नुमाइंदा आहिनि या ज़िले इंतिज़ामिया उन्हनि जे तरफ़ां को बि जेके अनुपा न वरिता विया, जंहिंजे करे अधु कलाक जी जेका बरसात आहे पाणीअ जो जेको ठीकु आहे, वॾी महिरबानी मोरड़ा हिन हवाले सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ।